नाज़रीन, हिन वक़्तु असां शहदाद कोट जी सिविल अस्पताल में बीठा आहियूं ऐं हिते अचो त मरीज़नि सां ॻाल्हायूं था, मरीज़नि जे वारसनि सां ॻाल्हायूं था त हिन अस्पताल में उन्हनि खे सहूलियतूं आहिनि या न आहिनि, दवाऊं मिलनि थियूं या नथियूं मिलनि। मक़ामी स्टाफ त वीचारो कोशिशि करे थो पियो उन्हनि जी फस्ट एड ॾियण जे लाइ, पर अस्पताल जे अंदरि उहा दवा कोन्हे जेका उन्हनि खे कारमद थी सघे, उन मरीज़ खे को फ़ाइदो पहुचाए सघे। अस्पताल जी हालति इहा आहे जो हैवी जनरेटर अंदरि पिया आहिनि, उहे यूज़ कोन था थियनि। जंहिं बि डॉक्टर खां या MS साहिब खां पुछूं था त हीअ छो था यूज़ नथा त उहे चवनि था असांखे हिन जो ख़र्चो कोन थो मिले। इहे अजायो ईअं इन सालनि जा साल थी विया आहिनि, इहे पिया आहिनि, इहे यूज़ कोन था थियनि, ईअं ख़राबु थी विया आहिनि। मरीज़ वीचारा अंदरि जेके वार्ड जे अंदरि पिया आहिनि, बेडनि जे अंदरि पिया आहिनि, हींअर बिजली बंदि आहे, लोड शेडिंग आहे, दवाऊं त उनखे मिलणु पंहिंजी जाइ ते, पर गर्मी जे करे उहे वीचारा अञा वधीक बीमार थी पवनि था पिया। ॿाहिरियां अस्पताल जी हालति तव्हांजे साम्हूं आहे, हीअ असांजी OPD आहे। साम्हूं तव्हां ॾिसो त गंदो पाणी ते तव्हांखे नज़र अचे थो पियो ऐं इन गंदे पाणी जे अंदरि मच्छरनि जो तमामु वॾो आज़ार आहे ऐं डेंगू वायरस जो बि हितां ख़तरो आहे। पोयां बैक साइड खां तव्हां ॾिसंदव त अस्पताल जे अंदरि सॼे शहर जो जेको बि कचिरो ऐं गंदु आहे उहो शहर खां खणी करे अची करे अस्पताल जे अंदरि फिटी कयो वेंदो आहे। हुजणु ईअं घुरिजे जीअं ॿियनि इलाइक़नि में वॾनि शहरनि में ॾिठो वियो आहे त उतां जा सिहत वारा इदारा अस्पतालूं साफ़ु सुथरियूं नज़र ईंदियूं आहिनि, पर असांजे शहदाद कोट जे अंदरि बदकिस्मती इहा आहे जो शहर जो जेको बि गंदु आहे गलियुनि गिटियुनि खे साफ़ु करे उहो गंदु खणी अची करे अस्पताल जे अंदरि फिटी कयो वेंदो आहे। हींअर असांजी जेका नई एमरजेंसी ठही आहे उहा इस्तेमालु बि कोन थी, ईअं ख़तमु थी वई, किरोड़े रुपया उन मथां ख़र्चु थिया। उनजे भरिसां अस्पताल जी वाटर सप्लाई जी पाणी जी टैंकी लॻल आहे, उहो पाणी अस्पताल जे अंदरि मरीज़ पीअण जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहिनि, मरीज़नि जे लाइ उहो पाणी इस्तेमालु थियण जोॻो हींअर न आहे रहियो। तव्हां उते तव्हां उनखे वीडियो करे सघो था, ॾिसी सघो था पिया त गंदगी उन पाणी वारी टैंकी जे मथां पई आहे, कचिरो ॿारनि जा जेके पैम्पर्स आहिनि उन पाणी जे अंदरि पवनि था पिया, उहो पाणी नापाक आहे। उहो नापाक ऐं गंदो पाणी अस्पताल जे मरीज़नि खे वापराए वञे थो पियो। उन सां बीठा आहियूं त को इलाज जो का सहूलियत कोन्हे, टेस्टियूं लिखी ॾिनियूं अथनि उहो बि ॿाहिरों करायो असां। हा, जेको टेस्ट जेको मलेरिया जी बि टेस्ट अफ़सोस आहे हेॾे जॾहिं अस्पताल में मलेरिया जो टेस्ट बि न आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, जेके किरोड़ रुपया खाई डॉक्टर ॿिया टिया, ॾिसो ऑफिस जूं जेके हालति ॾिसो, अस्पताल जी ॿाहिरि ॾिसो केतिरो गंदगी आहे, पाणी जी अंदरि ॾिसो, का टेस्टियूं ॾिनियूं अथनि सर असांखे, अञा ॿियो का दवाई ॾिनो न अथनि, टेस्टियूं करे अचो, टेस्टनि खां पोइ ॾिसूं था दवा मरीज़ खे हिते तक़रीबन 2 घंटा थिया न अढाई। हिन इलाइक़े बल्कि सिंध बलोचिस्तान जी वॾी अस्पताल आहे ऐं जंहिंमें तक़रीबन 800 खां 1000 जे लॻभॻि OPD आहे, लेकिन जॾहिं उते ॾिसूं था पिया मरीज़नि जी हालति, मरीज़नि जे बेडनि जी हालति, दवाउनि जेके अचनि थियूं उहे मेडिकल स्टोरनि ते खपी वञनि थियूं पियूं। असां इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था पिया ऐं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था पिया त हीअ अस्पताल जेका सिंध बलोचिस्तान जी वॾी अस्पताल आहे इन ते फौरी तौरु तवजो ॾिनो वञे। उन जे ड्रेनेज जो मसइलो आहे, उन जे पाणी जो मसइलो आहे, उन जी कॉलोनी जो मसइलो आहे ऐं उन जो जेको आहे सो मरीज़नि जे ॿियनि काफ़ी जा मसाइल आहिनि ऐं गर्मी जे मौसम आहे। 2 वॾा हेवी जनरेटर पिया आहिनि अस्पताल में जंहिंजी किरोड़ रुपया क़ीमत आहे, लेकिन अफ़सोस सां उहे नाकारा ईअं शो पीस बणिया वेठा आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त हिन सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर वारे इलाइक़े शहदाद कोट जे तालुक अस्पताल ते फौरी तौरु तवजो ॾिनो वञे ताकी हीअ अस्पताल हितां जे माण्हुनि जे लाइ, हितां जे ग़रीब मारवड़नि जे लाइ, हितां जे मरीज़नि जे लाइ लाभायती साबित थी सघे। ॿियो आहे कंडो लॻो अथव, कंडो लॻो डॉक्टर साहिब खे ॾेखारे अथमि, जेका सस्ती दवा हिते लिखी अथव, जेका ॿाहिरि बुढ़ा महांगा आहिनि ॿाहिरि लिखिया अथनि। हा, दवाऊं ॾिसूं त हे ॿाहिरि चए, हे ॿाहिरि मिलंदे, हे हिते मिलंदे, पोइ ॾिसूं। हिन वक़्त ताईं दवा न मिली आहे। अच्छा, इंतज़ारु कयूं था, जेकॾहिं मिली त बीठा आहियूं। पर्चियूं खणी आयो, हला करे मिलंदे मथां हितां। हा, बाक़ी हाल पूरो आहे। हा, बसि जंहिंजी आहे का सिफ़ारिश मालिकी आहे त उन खे इलाजु मिले थो, बाक़ी ग़रीब आहे पहुच नथसि त पोइ अलाह जो नालो आहे। न साईं, दवा मिले ई नथी, हिते का शइ जो डिसिप्लिन ई न आहे। सुबुह लाकू लेन में बीठा आहियूं, असांखे डॉक्टर चेक बि न कयो आहे अञा ताईं। डॉक्टर 12 बजे था अचनि साईं, दवा बि हफ़्ते जी लिखी था ॾियनि, हिते हिकिड़े ॾींहं जी दवा थी मिले। हालति लॻी पई आहे साईं, हिते तव्हांजे साम्हूं आहे। सुबुह लाकू असां बीठा आहियूं, अवल साईं असांखे पर्ची वारे ख्वार कयो कलाकु, उन खां पोइ डॉक्टर वटि हाणे दवा वारा था ख्वार कनि साईं। हिते असूल ई न आहे साईं का बि शइ जो।
का बि शइ न आहे साईं। दवा हफ़्ते जी डॉक्टर लिखी थो ॾे, हिते हिकिड़े ॾींहं जी थी मिले साईं। शी जाइ ते गोरियूं ॿधनि था, गोरियुनि जी जाइ ते वरी ईअं सखणो मोटाए था छॾनि, बसि अध गी दवा ॾियनि था, अध गी नथा ॾियनि, बसि मिड़ई सरकारी अस्पताल नाले में आहे, बाक़ी ॾियनि कुझु कोन था, कुझु बि कोन था ॾियनि, ॾिसनि बि कोन था, बसि ईअं सखणो हथु लाइ पर्ची ते लिखी, बसि ॾसूं था बीमारी लिखी, बसि चवनि था वञी वठो दवा आहे, ॾियनि कोन था। साॻी दवा आहे, हिकु ई दवा आहे। असां सभिनी खे ॾियूं था, तक़रीबन 1200-1400 रोज़ जा मरीज़ आहिनि, OPD जा, इंडोर वग़ैरह अलॻि आहे उहो। असां त सभिनी खे दवाऊं ॾियूं था, तव्हां वधीक ॾिसी सघो था पाण बि। साईं TB जो अलॻि इलाजु हूंदो आहे, जेको 6 महीननि जो कोर्स हूंदो आहे, नेराने जो इलाजु हूंदो आहे, उहो अलॻि आहे। हे अलॻि आहे मलेरिया जो या टाइफाइड जो या ॿियो जेको आहे एमरजेंसी ड्रग्स वग़ैरह जेके आहिनि उहे अलॻि दवाऊं हूंदियूं, TB खां अलावा हूंदियूं। हाणे मरीज़ खे कहिड़ी ख़बर त हीअ शइ मुंहिंजे लाइ कहिड़ी फ़ाइदे वारी आहे, उहो डॉक्टर ई जेको आहे माशाअल्लाह असांजा पढ़ियल लिखियल डॉक्टर आहिनि, सीनियर डॉक्टर आहिनि, 18-19 ग्रेड जा डॉक्टर वेठा आहिनि, जिन सॼी उमिरि हिते जेको आहे अस्पताल में उन्हनि ख़िदमत कई आहे, त हू पाण हिकिड़ा मजाज़ आहिनि त कंहिंखे कहिड़ी शइ मिले। मुंहिंजे ख़्याल में इहा मरीज़नि खे हिकु त ख़बर ई न आहे त भई कुते वारी सुई कहिड़ी आहे या पेनाडोल बुखार लाइ आहे, हू त सिलेक्टेड दवा उहे ई ॾींदा जेके हुननि खे ज़रूरत आहे। ईअं त थी नथो सघे, हे त माशाअल्लाह MBBS डॉक्टर आहिनि, पर जेकॾहिं जेके शहर में वेठा आहिनि हिकिड़ा नॉन MBBS, उहे बि मां इहा ग़लती न कंदा, पर जेकॾहिं का मरीज़ खे शिकायत आहे त उहो मरीज़ आणियो। असांजी बजट तक़रीबन 2 करोड़ आहे जे साल जी, 2 करोड़ आहे। माशाअल्लाह उहे दवाऊं ईंदियूं आहिनि, उन्हनि जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त MS जे हथ में उहा का बि 1 रुपए जी परचेजिंग अथॉरिटी न आहे। असांजो ऑनरेबल सेक्रेटरी हेल्थ, मिनिस्टर हेल्थ खां उहे दवाऊं जेके आहिनि लिस्टूं ईंदियूं आहिनि, उन में असां सिलेक्शन कंदा आहियूं, उहे जेके आहिनि असां लिखी मोकिलींदा आहियूं त हे दवाऊं असांजे इस्पताल खे ज़रूरत आहिनि, पोइ उन मां तक़रीबन 70-80% जेको आहे दवाऊं असांखे उहे मोकिलींदा आहिनि, छो जो हुननि जी बि मजबूरी हूंदी आहे, के दवाऊं हुननि खे बि न मिलंदियूं आहिनि या कंपनी प्रोवाइड न कंदियूं आहिनि। मूंखे हिते त हॉस्पिटल जी ॻाल्हि का बि सम्झ में नथी अचे, न दवाउनि जी सम्झ में थी अचे, न हिते सफ़ाई जी सम्झ में थी अचे। पेशेंट जेको आहे त उन सां गॾु जेको अचे त उहो बि बीमार थी थो पए। मां सेक्रेटरी हेल्थ खे मां अर्ज़ु कंदुसि, अॻु में बि मां 2-3 अर्ज़ु करे चुको आहियां त दवाऊं जेको आहे सो त हिते ग़रीब माण्हुनि खे दवाऊं मिलनि, ऐं ॿी जेकी बि सहूलियतूं आहिनि उहा सहूलियतूं, ऑपरेशन हिते नथा थियनि, ॿिया डॉक्टर हिते जेका नथा अचनि, छो? आख़िर असांजे शहदादकोट जेको आहे सो त निंदड़ को आख़िर छो करे छॾियो आहे। 2 करोड़ बजट आहे सालानी, ऐं उहो चौधारी जेको आहे हॉस्पिटल जे चौधारी पाणी नाली जो बीठो आहे, उहो अचण सां ई माण्हू जेको आहे त जेके बि ॿिया माण्हू अचनि था उहे बीमार थी था पवनि। शहदादकोट सिविल अस्पताल में मौजूदु मरीज़नि जा, उन जे वारसनि जा ऐं शहरनि जा वीचार तव्हां ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु आहे त हेॾी वॾी सिविल अस्पताल आहे शहदादकोट जी। शहदादकोट हेॾो वॾो शहरु आहे, सिंध बलोचिस्तान जे संगम वारो शहरु आहे। हीअ अस्पताल में सिंध बलोचिस्तान जा मरीज़ अचनि था, पर हिन अस्पताल में का बि ख़ातिर खां सहूलियत कोन्हे, का ख़ातिर खां इलाजु कोन्हे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त 2 करोड़ रुपया सालियानी बजट अचे थी, उन मां जेको आहे त दवाऊं बि मुकमल नथियूं ॾिनियूं वञनि मरीज़नि खे। मरीज़ सख़्तु परेशान आहिनि, नांग जी सुई न आहे, कुते जे चक जी सुई न आहे। उन खां अलावा हेॾी वॾी गर्मी आहे हिते, चिट जी मौसम हले थी, चिट जा ॾींहं हलनि था, त बिजली जो को बंदोबस्तु कोन्हे। 2 वॾा जनरेटर पियल आहिनि, त उन्हनि जो तेल जेको आहे त ऑफिसर पाण कढी खाई था वञनि, उनखे जनरेटरनि खे नथो इस्तेमालु कयो वञे, नथो हलायो वञे। न को सोलर जो हिते सिस्टम आहे, न पीअण जे पाणी जो को सिस्टम आहे, पीअण जो पाणी बि न आहे। मरीज़ ॿाहिरों वञी जेको आहे त पाणी भरे था अचनि, या पैसनि ते वञी वठी था अचनि दुकाननि तां, मेडिकल स्टोरनि तां। को बि हिते ख़ातिर खां इलाजु नथो कयो वञे। कैमरामैन शकील सुमरो सां गॾु कामरेड अमीर मंगणार, सिंध TV न्यूज़, शहदादकोट।